بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد جيت دوستان خبرات هن رمضان جو مهينو अचण वारो आहे ॾींहं ॿिनि में इंशाअल्लाह ऐलान थी वेंदो त असां सोचियो त दोस्तनि सां गॾु मशवरो करे ऐं हिकिड़ो रमज़ान जो दर्स हर रोज़ु हिकिड़ो मुख़्तसर करे जीअं दोस्तनि खे असांखे सहूलियत थिए त ॿुधण में ऐं उन ते अमल करणु हिकिड़ो इंसान खे सभु कंहिंखे ख़बर आहे त छा करिणो आहे पर वरी बि अल्लाह ताला क़ुर में चए थो ज़किर फ़इन्न ज़िक्रा तंफ़अुल मुमिनीन मोमिननि खे यादि करी ॼाणा मुनाफ़िक़नि खे न या काफ़िरनि खे न अल्लाह चयो मोमिननि खे तंहिंजे करे हीउ दर्स शुरू कयूं था इंशाअल्लाह अल्लाह साईं असांखे ख़ुलूस नियत ॾिए ऐं ज़बान में असांखे ताक़त ॾिए त असीं फ़ज़ल इन रमज़ान जो फ़ज़ीलत यादि कयूं पंहिंजे पाण हीअ पहिरियों हिसो दुरूस रमदानिया पहिरियों हिसो जेको असीं अॼु शुरू कयूं था अल्लाह ताला असांखां तव्हांखां क़बूल करे ऐं ख़ुलूस नियत ॾिए त इन में असीं शुरू कयूं था त ऐं रमज़ान में असां छा करिणो खपे छा न करिणो खपे इहो सभु असां पहिरियों अल्लाह जी तारीफ़ कयूं था छो जो अल्लाह ताला असांखे हिन जहिड़ो महीनो असांखे ॾिनो अथसि ऐं हिन जहिड़ो महीनो असांखे इजाज़त ॾिनी अथसि ऐं हिन जहिड़े महीने जी असांखे हिकिड़ी पंहिंजूं आयतूं ॾेखारियूं अथसि पंहिंजूं आयतूं पंहिंजा मौजिज़ा हिन महीने में ॾिनसीं अल्लाह जी मर्ज़ी आहे ॾींहंनि जी फ़ज़ीलत करे महीननि जी फ़ज़ीलत करे या कलाकनि जी फ़ज़ीलत करे इहा अल्लाह वटि हिकिड़ी वॾी नेमत आहे पर असां शुकुर छाजो कयूं छो जो असांखे इन शइ जी ॿुधायसि अॻियनि उम्मतूं जेके हूंदियूं उन्हनि खे अल्लाह ताला काफ़ी इहे शयूं न ॿुधायूं त उन्हनि खां इहे शइ लिकम हुयूं त उहो इन्हनि जी इहो फ़ज़ीलतूं जियूं असांखे अल्लाह ताला जुमे जो ॾींहुं ॾिनो ऐं असांखे ॿुधायईं जीअं रमज़ान जो महीनो असांखे ॾिनई ऐं असांखे ॿुधायईं ऐं लैलतुल क़द्र असांखे इहो बि ॿुधायईं त हिन महीने में पछाड़ी आशरे में आहे तंहिंजे करे असांखे अल्लाह जो शुकुरु सुबुह शाम राति ॾींहं असां ख़ुलूस नियत सां साफ़ दिलि सां शुकुरु कयूं त अल्लाह ताला असांखे ज़िंदगी ॾिनी त हिन जहिड़े महीने जो असां इन में पहुचूं ऐं हिन में रोज़ा रखूं हिन में ज़िक्र कयूं हिन में तिलावत कयूं ऐं हिन में अल्लाह खे यादि कयूं ऐं अल्लाह जी तकबीर कयूं अल्लाह जी तस्बीह कयूं ऐं छो जो हीउ महीनो अहिड़ो आहे जेको अल्लाह ताला सॼे साल जे 12 महीननि में हिकिड़े महीने खे वधीक आज़मत ॾिनी आहे ऐं हिन खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधि में वधि शान हिन जो बयानु कयो आहे तंहिंजे करे असां हिन महीने जी जेकी बि असीं तारीफ़ कयूं त घटि आहे छो जो अल्लाह ताला अज़ीम आहे ऐं अल्लाह ताला हिन महीने में अजर अज़ीम थो ॾिए ऐं हिन में जन्नत जा दरवाज़ा था खुलनि ख़ैर जा दरवाज़ा था खुलनि ऐं हर इंसानु ख़ैर चाहे थो ख़ैर करणु चाहे थो त उहो उन जे लाइ मौक़ो आहे हीउ महीनो बरकत वारो महीनो जंहिंजे बारे में अल्लाह ताला चए थो शहरु रमज़ान अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदन लिन्नास अल्लाह ताला चए थो हिन महीने में शहरु रमज़ान में अल्लज़ी उनज़िल फ़ीह जंहिं में क़ुरआन नाज़िल थियो हुदन लिन्नास माण्हुनि खे हिदायत जे लाइ नाज़िल थियो ऐं हिदायत हुननि खे ॿुधाइण जे लाइ नाज़िल थियो वो बय्यिनाति मिनल हुदा वल फ़ुरक़ान ऐं इहे जेके मौजिज़ा ऐं करामतूं जेके इन महीने में आहिनि उहे इंसान खे वाज़े करे अल्लाह ताला ॿुधाए थो हिन क़ुरआन में अल्लाह ताला इहा हिकिड़ी वॾी नेमत असांखे ॿुधाई ऐं हीउ महीनो रहमत सां ऐं मग़फ़िरत सां उहो इत्क़ मिनन नार दोज़ख खां बचाइण जो इहो अल्लाह ताला जंहिं में इनाम विरहाए ॾींदो ऐं माण्हुनि खे विरहाए ॾिए थो इत्क़ मिनन नार अव्वलुहु रहमा उलमा चवनि था ऐं हदीस बि आहे त पहिरियों 10 जेके आहिनि इहे रहमत जा आहिनि 10 पहिरियां 10 आहिनि पहिरियां जेके आहिनि रहमत वारा आहिनि ऐं विच वारा 10 मग़फ़िरत आहिनि ऐं आख़िरी जेके 10 आहिनि उहे आहिनि इत्क़ मिनन नार जेके दोज़ख खां अल्लाह ताला माण्हुनि खे आज़ादु कंदो इहे जेके फ़ज़ीलतूं ऐं जेके आसार असांखे हदीसुनि मां मिलनि थियूं ऐं आयतुनि मां मिलनि थियूं जीअं हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु उहा हदीस जेकी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो क़ाल इज़ा जाअ रमज़ान फ़ुतिहत अबवाबुल जन्नह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो रमज़ान जे आयो त जन्नत जा दरवाज़ा खुलंदा वग़ुल्लिक़त अबवाबुन नार दोज़ख जा दरवाज़ा बंदि थींदा वसुफ़िदतिश शयातीन इहा सही बुख़ारी जी रिवायत आहे ऐं नबी करीम फरमाए थो त इन में शैतान जेके आहिनि उहे क़ाबू थींदा उहे ॿधबा उहे बंदि थींदा
ऐं हिते उलमा चवनि था छो ही अलाह ताला दरवाज़ा जन्नत जा छो रमज़ान में खोले थो, छो जो इंसान जेके बि मख़लूक आहिनि सभु रमज़ान में ॾिसंदो त ख़ैरु ॾाढो कंदा, इफ़्तारियूं कराईंदा, ज़कातूं कढंदा, रोज़ा रखंदा, अलाह जो ज़िक्र कंदा। छो जो शैतान जेके वॾा आहिनि मरद त शयातीन, जेके वॾा शैतान आहिनि, नंढा त हूंदा, वॾा शैतान जेके उन्हनि खे अलाह साईं क़ाबू करे झले छॾींदो त मुंहिंजे ॿारनि खे मौक़ो मिले इबादत कनि ऐं हिन रस्ते ते अचनि। त इन जे शैतान वॾा क़ाबू था थियनि त पोइ इंसाननि जी हक़ीक़त जेकी दिलि में ख़ैरु आहे उहो ज़ाहिर थी थिए। अल-अमाल सालिहा जेके अचनि था उहे ॾिसंदे त जेके माण्हू सॼे साल गुनाहगार हूंदा, ॾोही हूंदा, जेके सिगरेट पीअंदा या नशो कंदा या बुरायूं कंदा या छा बि, उहे बि चवंदा यार में भलारो महीनो आहे रोज़ो रखूं। जे रोज़ो नथा रखे सघनि त ॾिसंदे त इफ़्तारियूं कराईंदा या इफ़्तारियूं न कंदा त यार ग़रीबनि खे मदद या राशन करे या पैसा उन्हनि खे विराए ॾींदा। छो उलमा चवनि था वॾा वॾा शैतान जेके आहिनि उहे बंदि थी विया, उहे ॿधिजी विया अलाह जे हुकुम सां, मलाइका उन्हनि खे क़ाबू करे छॾींदा। बाक़ी नंढा नंढा शैतान जेके उहे हूंदा उहे त पंहिंजो कमु पिया कंदा। तंहिंजे करे ॿी रिवायत आहे जेके इमाम अहमद आन अबी हुरैरा, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो क़ाल उअतीतु उम्मती खम्स ख़िसाल, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो उअतियत उम्मती खम्स ख़िसाल, मुंहिंजी उम्मत खे अलाह साईं 5 शयूं ॾिनियूं आहिनि फ़ी रमज़ान में लम तुअतहुन उम्मत मिनल उमम क़बलहुम, कहिड़ी उम्मत अॻे में उहे शयूं ॿियनि उम्मतुनि खे इहा शइ न मिलियूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि या रसूलल्लाह चए थो ख़लूफ़ फम साइम अतियबु इंदल्लाह, जेके इंसान रोज़ो रखे थो उन जे वात जी बदबू जेकी आहे अलाह वटि उहा अतियबु इंदल्लाह मिन रीहिल मिस्क, उहा जेके बदबू इंसान जे वात मां अचे थी उहा अलाह खे मिस्क ऐं अंबर खां बि वधीक प्यारी हूंदी। वतस्तग़फिरु लहुमुल मलाइका, ऐं उन्हनि माण्हुनि रोज़ाइतियुनि जे लाइ तकलीफ़ूं सॼो ॾींहुं ॾिसनि, उञ बुख काटिनि, त उन्हनि जे लाइ मलाइका पिया हुननि जे लाइ इस्तिग़फ़ार ऐं तौबा कंदा, या अलाह हिननि खे माफ़ु कर, या अलाह हिननि जा गुनाह माफ़ु कर। हत्ता युफ़्तिरू, जेसि ताईं आज़ान ईंदी ऐं रोज़ो छोड़ींदा तेसि ताईं मलाइका पंहिंजी ज़ुबान हलाईंदा पिया त इन्हनि जे लाइ माफ़ियूं पिया वठंदा उन्हनि जे लाइ। हत्ता युफ़्तिरू वयुज़य्यिनुल्लाहु कुल्ल यौम जन्नत, ऐं अलाह ताला हर रोज़ु जन्नत खे वधीक सिंगारींदो। वयक़ूल, ऐं अलाह साईं चवंदो यूशिकु इबादी अस्सालिहून, ॼाण मुंहिंजा बानहा जेके आहिनि दुनिया में, ऐं यल्क़ू अन्हुमुल मुअनह, ॼाण जेके दुनिया में हुननि तकलीफ़ूं उठायूं ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं, मुअनह वल अदा, ऐं तकलीफ़ में जेके उते आज़ाब ऐं ॾुख ॾिसनि बि था, वल अदा वयसीरू इलैकी, जन्नत खे चवंदो ॼाण जन्नत तुंहिंजा माण्हू पहुचण वारा आहिनि तोॾे। वो तुसफ़दु फ़ीहि मरदत शयातीन, ऐं इन्हनि में शैतान जेके वॾा हूंदा उहे क़ाबू थी वेंदा ऐं ॿधिजी वेंदा। फला यख़लुसू इला मा कानू यख़लुसून, उहे शैतान वॾा जेके जिथे पहुची सघंदा अॻ में उहे उते न पहुची सघंदा। यख़लुसू इलैहि फ़ी ग़ैरिहि, जीअं ॿियनि महीननि में जेको पहुची सघंदा हुआ माण्हुनि खे तकलीफ़ ॾियणु विश्वास ॾियणु, उहे उते न पहुची सघंदा। वयग़फ़िरु लहुम फ़ी आख़िरी लैला, ऐं आख़िरी जेके रमज़ान जी आख़िरी राति हूंदी त अलाह साईं मलाइकनि खे सभिनि खे गॾु करे ऐं छा चवंदो फ़ी आख़िरी लैला, क़ील या रसूलल्लाह, साहिब पुछियो या रसूलल्लाह अहिया लैलतुल क़द्र, उहो लैलतुल क़द्र में सॾु कंदो मलाइकनि खे? त अलाह नबी करीम चयो क़ाल ला वलाकिन्नल आमिलु इन्नमा युअता अजरहु फ़ी आख़िरि अमलिहि, पर उहो हर जेॾीमहिल इंसानु हर को कहिड़ो मज़ूरी कंदो आहे त मज़ूर जेॾीमहिल मज़ूरी ख़तमु कंदो आहे त पंहिंजी उजरत वठी वेंदो आहे। इहा रिवायत अल बज़ार ऐं बैहक़ी जी रिवायत आहे ऐं रिवायत सही आहे। इन जी अलबानी चए थो त हिन हदीस में थोरो ज़ाफ़ आहे, ॿिया जेके रावी आहिनि चवनि था हदीस सही आहे। त इन में छा आहे, नबी करीम फरमाए थो युवफ़ा अजरहु इज़ा क़ज़ा अमले, हल मज़ूरी ख़तमु कंदो त उनखे उजरत ज़रूरु मिलंदी। त हाणे रोज़ो जो ख़तमु थो थिए त उन रोज़े जो अलाह ताला उनखे ज़रूरु अजरो ॾींदो, त उनजो अजरो कहिड़ो त हुन जा गुनाह माफ़ु कंदो। त इन जे करे ॾिसो न दोस्तो,
ही कहिड़ो महीनो असां ॾे अचे थो, अहिड़ो अचे थो जो नबी करीम बिशारत ॾींदो अचण खां अॻु ई सभिनी माण्हुनि खे चवंदो त अहिड़ो महीनो थो अचे जो जेको माण्हू खोड़ जेके ज़मीन जे हेठां सुता पिया आहिनि उहे उमेदु कंदा त असीं पहुचूं पर न पहुची सघिया। अलाह साईं उन्हनि खे पंहिंजो अलाह पाण ॾे खणी वियो। तंहिंजे करे हिन महीने में इंसानु कोशिशि करे, छो जो अलाह ताला क़ुर में चए थो कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नासि तअमुरूना बिल-मअरूफ़ व तनहौना अनिल मुनकर व तु'मिनूना बिल्लाह। इहो जेको आहे हिन ही इंसान खे सिफ़त अलाह साईं ॾेई छॾी आहे त हिक ॿिए खे नसीहत कयूं ऐं हिक ॿिए खे सम्झायूं ऐं हिक ॿिए खे जेके सही ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं जेके बुरियूं आहिनि उन्हनि खां माण्हुनि खे परे कयूं। छो जो असांजो अलाह ते ईमान आहे ऐं जंहिंखे अलाह जो ईमान आहे त असांखे इहो ज़रूरी इन ते हलणो आहे। त ही महीनो जेको अचे थो इन में उलमा हिकिड़ी ॻाल्हि अजीब कई त अलाह खे रोज़ाइती जी वात जी जेकी बदबू असांजे नज़र में आहे उहा अलाह खे एॾी वणे थी इहा सही मुस्लिम जी हदीस आहे, सही बुख़ारी जी मज़रत उन में त छो इंसान जो जेॾीमहिल पेट ख़ाली थो थिए ऐं मानी वानी कोन थो खाए त वात जी ऐं जान पेट अंदरां जेकी बदबू थिए थी उहा असांखे ॾाढी यानी नथी वणे, पर अलाह खे इहा पसंदि आहे। छाजे लाइ? छो जो हिते उलमा चवनि था त इहा इंसान बदबू पंहिंजी मर्ज़ी सां कोन कई आहे, इहा अलाह जे ख़ातिर शइ थी आहे, तंहिंजे करे अलाह खे इहा शइ वणे थी ऐं अलाह वटि इहा मिस्क खां वधीक ख़ुशबू जेकी आहे बदबू जेकी आहे उनखे पसंदि आहे। त मुंहिंजे करे इहा शइ हिकिड़ी मुंहिंजे बहाने पंहिंजे पाण खे बि तकलीफ़ ॾिए थो ऐं उन जे करे अलाह खे इहा शइ पसंदि आहे ॾाढी। ऐं इन जे करे ॾिसो जेॾीमहिल शहीद जो खून थो निकिरे, धकु थो लॻे या गोली थी लॻे या तरार थी लॻे त क़यामत ॾींहुं नबी करीम सलाम फरमायो त उनजो उहो रतु ॻणंदो पियो पर ॻाढ़ो रंग हूंदुसि पर उनजी ख़ुशबू मिस्क जी हूंदी ऐं अंबर जी हूंदी। तंहिंजे करे हीअ जेके शइ अलाह खे इहा पसंदि आहे। इन जे करे त छो जो माण्हू रोज़ु रखनि था अलाह जे ख़ातिर ऐं सभु को कोन थो ॾिसे त हिनखे रोज़ो आहे या न, पर अलाह खे त ख़बर आहे त इहा अलाह खे इहा शइ ॾाढी पसंदि आहे। जीअं हुननि हदीस आंदी उलमा त नबी करीम फरमाए थो त क़यामत इहो जेॾीमहिल हज ते माण्हू वेंदा त मिटीअ में हूंदी, धूड़ हूंदी, मुंहुं मिटी हूंदनि, पर मलाइकनि खे अलाह साईं चवंदो त ॾिसो मुंहिंजा बाना उंज़ुरु इला इबादी हाउला जाऊनी शुअसन गुबरा, ॾिसो हिननि जा मिटीअ में ऐं धूड़ में हलनि बि था, छाजे लाइ इहा पंहिंजे पाण खे तकलीफ़ ॾियनि था ऐं छो इहा तकलीफ़ कनि था पंहिंजे लाइ? त मलाइक चवंदा तोखे राज़ी करणु, त अलाह ताला चवंदो त इहे जेके मिटी जेके इन्हनि खे लॻी आहे ऐं इन्हनि खे जेकी तकलीफ़ लॻी आहे इहा इन्हनि जे करे मां हिननि खे सभु गुनाह माफ़ु करे छॾियो आहे। त ॾिसो न अलाह ताला असांखे तव्हांखे हीउ महीनो पहुचाए, अञा आहिनि ॾींहं बि त असीं इन महीने में इबादत कयूं ऐं अलाह खे राज़ी कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिन महीने में पहुचाए। ऐं इन महीने में जीअं ताबिईन ऐं सहाबी हूंदा त 6 महीना दुआ घुरंदा त अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं रमज़ान खे ताईं पहुचूं ऐं वरी 6 महीना रोज़ा 6 महीननि खां रमज़ान खां पोइ वरी 6 महीना दुआ घुरंदा त अलाह साईं असांखां इहो अमल जेको रमज़ान में कयोसीं क़बूल करे ऐं इंशा अलाह ताला असांखे तव्हांखे वॾी लंबी ज़िंदगी ॾिए उन जे ताअत ते, त इन महीने में असीं अमल सालिह कयूं ऐं अलाह खे राज़ी कयूं ऐं उहो अमल अलाह खे वणे ऐं उहो क़बूल करे। अलाह ताला कंदो त इंशा अलाह हिन सिलसिले में जारी रहंदासीं। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।